अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी सिंध जे मशहूर सुगर फ़कीर अली नवाज़ भट्टीअ जी ॿी वरसी ॻोठ ताहिर भट्टीअ में कोरोना वायरस जे करे निहायत सादगीअ सां मल्हाई वई, जंहिंमें क़ुरान खाने खां सवाइ रोज़ा खोलाया विया ऐं दुआ पिणु घुरी वई। उन मौक़े ते संदसि साथियुनि ऐं हमदर्दनि चयो त फ़कीर अली नवाज़ भट्टी हिकु सचो मुख़लिस सिंधी माण्हू हो ऐं सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़नि जो मुहाफ़िज़ हो ऐं ख़ासि तौर ते थर में सुगड़नि जूं कचहरियूं मुनक़िद कराए लोक अदब ऐं लोक ॾाहिप जो ॿिज छटियो। हिननि चयो त हुनखे ॿियनि जी मदद करण में तमामु घणो सुकून महसूसु थींदो हो। हिन कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथु न टंगियो, पोरियो करे पंहिंजो ऐं पंहिंजे ॿचनि जो पेट पालियाई। हुन सां कुझु बाअसर माण्हुनि पंहिंजे इक़्तिदार जे नशे में ॾाढ ऐं किब्र कयो, पर हुन उहो सभु कुझु बर्दाश्त कयो, ॿिण कब ॿाहिरि न कढियईं ऐं हुन हू खिलंदे खिलंदे सभिनी खे रोआड़े हमेशह जे लाइ हलियो वियो ऐं हुन जो किरदारु बहितरीनु हुजण जे करे अॼु असां हुनखे यादि करे रहिया आहियूं। संदसि पुटनि राहिब भट्टी, जीवन भट्टी ऐं ॿियनि चयो त असांखे फ़ख़ुरु आहे त असां सुगड़ पीउ जा पुट आहियूं ऐं हुनखे दर्स ॾिनो आहे त पंहिंजे ॿोली धरतीअ सां प्यार मुर्शिद जेतिरो कदा कयो ऐं असां संदसि ॿी वरसी कोरोना जे वबा जे करे सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।